नाज़रीन, चंबल में टडोलाया शुगर मिल पारां रेतू न ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िलनि जे आबादकारनि शुगर मिल जे गेट अॻियां एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अशरफ मंगरियो। जी अशरफ, छा अपडेट साईं? जी सायरा, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर जेको टंडोलिया चंबल तालुके जी टंडोलिया शुगर मिल अॻियां जेको मुख्य गेट अॻियां सवें आबादकारनि जेको एहतिजाजी मुज़ाहिरो करे हिते कैंप क़ाइमु करे वरिती आहे, धरणो आयो आहे। हिननि जो इहो चवणु आहे त 2017 खां वठी जेको असांजो रेतूं आहिनि उहे न ॾिनियूं वयूं आहिनि ऐं हिन महिल नओं ठेकेदार हिकिड़ो मुक़ररु करे जेको तीरथ नाले उन बि असां फराड कयो आहे। कूड़ा चेक ॾिना आहिनि, जेको कैंप जेका उहा क़ाइमु करे रही आहे। हीअं कारे उस में जेको आबादकार सवें आबादकार हिते वेठल आहिनि, को बि मिल इंतिज़ाम आहे हवाले सां जेको हिन महिल ताईं जेको न पहुतो आहे। ऐं मिल जो जेको हिकिड़ो गेट आहे जिते पुलिस जेका आहे उहा मुक़ररु करे छॾी आहे। इंतिज़ामिया का बि ॻाल्हियूं करण जे लाइ बिल्कुलु तयारु न आहे। ऐं आबादकारनि में जेको अॻवान आहे मीरपुर खां जो मुमताज़ मरी आहे, उन खां अलावा अयूब नोरी, रफ़ीक जट, नवाज़ मरी, रज़ाक चौधरी, सूमा नोरी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे जेको इहो घुर कई आहे त महिरबानी करे असांजी रक़म ॾिनी वञे। करोड़ रुपया जेको असांजी रक़म हिन मिल में रहियल आहे, खुदारा महिरबानी करे ॾिनी वञे, जीअं की जेको आरी तबको आहे उनखे जेको ॾेई ऐं जेको असां हिसाब करे सघूं। इन हवाले सां जेको आबादकार जेके आहिनि उहे एहतिजाज ते वेठल आहिनि। हिन महिल ताईं मिल इंतिज़ामिया मां को बि हिन महिल ताईं ॻाल्हियूं करण जे लाइ बिल्कुलु न आयो आहे। हिननि कैंप क़ाइमु करे छॾी आहे। हिननि जो इहो चवणु आहे ओमनी ग्रुप वारा जेकॾहिं असां सां ॻाल्हियूं कनि था त ठीकु आहे, उन खां जेके न ॻाल्हियूं कयूं त असां जेको सो मीरपुर खां रोड आहे उहो बि मजबूरन असां ब्लॉक कंदासीं। जेकॾहिं उहो न त असां ओमनी ग्रुप जी जेका ऑफिस आहे कराची में उते बि एहतिजाज धरणो हणंदासीं। जी अशरफ, अवां जी महिरबानी।